नाज़रीन अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर लाड़काणो बाईपास लॻे स्टोरगंज थाणे जी हद में लाड़काणो खां जैकाबाद वेंदे जैकाबाद सदर थाणे जो SHO असगर अली तुन्यो जे कार कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में SHO सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे स्टोरगंज पुलिस बर वक़्तु सिविल अस्पताल शिकारपुर नियो वियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में सखर अस्पताल रेफर कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर लाड़काणो बाईपास लॻे स्टोरगंज थाणे जी हद में लाड़काणो खां जैकाबाद वेंदे जैकाबाद सदर थाणे जो SHO असगर अली तुन्यो जे कार कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में SHO सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे स्टोरगंज पुलिस बर वक़्तु सिविल अस्पताल शिकारपुर नियो वियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में सखर अस्पताल रेफर कयो वियो आहे।